अस्सलाम वालेकुम। असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन के दबायो। आधा पंहिंजे वारा तुंहिंजो बि कोई कमाल आहे आधा मोला बि साईं तुंहिंजो बि कमाल न आहे पर हे जेके वेठा आहिनि सोना साईं सुभाणे अलाए हिननि जो बि कोई कमाल कान्हे। ओ प्यालो पीतल हुजे ओ घोड़ो कोतल हुजे लाहूदी ओ प्यालो पीतल हुजे प्यालो पीतल खंजर कातल भी हुजे खंजर कातल कातल खंजर कातल 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 खंजर कातल भी हुजे खंजर कातल भी खंजर कातल भी हुजे झल झल ना हुजे खंजर कातल भी हुजे वो झल झल ना हुजे हुस्न 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 होटल हुजे युते खंजर ना हुजे प्यालो पीतल हुजे पीतल 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 प्यालो पीतल हुजे दा घोड़ो कोतल हुजे हुस्न होटल माधी महफिल भी हुजे माधी महफिल 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 माधी महफिल भी हुजे से माधी कल ना हुजे माधी महफिल भी हुजे माधी कल ना हुजे माधी महफिल भी हुजे माधी कल ना हुजे हुस्न होटल हुजे उते खिदन ना हुजे कालो पीतल कालो पीतल हुजे घोड़ो कोतल हुजे कालो पीतल हुजे घोड़ो चिट्टा चोला सिगे दर्जी ओ नहीं बोलेगा बोले
असांजी वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी महिरबानी। दुआउनि में यादि गॾोगॾु सब्सक्राइब लाज़मी कयो।